बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, ही असांजी सिलेक्शन वारी सरे है जेका ॿिज जे पर्पज़ लाइ ठहियलु आहे। ऐं हाणे ॾिसो त हिन में जेको आहे सो गुल जेके आहिनि से फिका गुल ख़तमु थींदा वञनि पिया ऐं फरियूं जेके आहिनि से माशाल्लाह तयारु थी वियूं आहिनि। त असांजो हिन वीडियो ठाहिण जो जेको मक़सदु आहे त आबादगारनि खे इहो ॿुधाइणो आहे त सरें जो पाणी कॾहिं बंदि कजे। उन पोज़ीशन में जॾहिं तव्हां ॾिसो त ही 50% जेके आहिनि से गुल छॾणु शुरू थी विया आहिनि, जीअं हीअ पोज़ीशन आहे, हिनखे असां 5-7 ॾींहं अॻु में पाणी ॾेई छॾियो आहे, इन खां पोइ पाणी नाहे ॾियणो। यानी गुल 50% छणी वञनि, फरी ठहण जो अमल शुरू थी वञे, उन खां पोइ जेको आहे सो सरें खे पाणी ॾियणु माना बेकार आहे। पोइ सरें जो अन्न जेको आहे जीरो थी वेंदो। ऐं कणिक जी बि साॻी पोज़ीशन हूंदी आहे त जॾहिं तव्हां जी कणिक निसरी वञे त उन खां पोइ नेसर खां पोइ जॾहिं फुल नेसर अची वञे थी, उन खां पोइ नाहे ॾियणो जेको आहे सो पाणी। त सरें में हीउ ॾिसो 50% गुल हिन जा छणी चुका आहिनि, बाक़ी फरियूं जेके आहिनि से तयारु थी वियूं आहिनि। हीउ जेको आहे सो सिलेक्शन थियल आहे सरें। ऐं जेकर असां हथु लायूं पिया त पाणे हीउ गुल ॾिसो छणनि पिया। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त कणिक जो फसल हुजे या वणनि जो, उहो ख़र्च सां ई थींदो आहे। त हिन में 1.5 बोरी यूरिया जी ॾिनल आहे, 1 बोरी अमोनियम सल्फेट जी ॾिनल आहे। अमोनियम सल्फेट में सल्फर पवंदो आहे, DAP तरे में ॾिनल आहे। उन खां सवाइ पोटाश जेको आहे सो 12.5 किलो जेको फ्लड कयल आहे। त दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त सरें जो पाणी यानी तव्हांजी फरी अची निकिरणु शुरू थी वञे ऐं 50% गुल जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि, त उन खां पोइ पाणी क़तई तौर ते जेको आहे सरें खे नाहे ॾियणो। त इन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हो जेको तव्हांखे मालूमात ॾिसूं। महिरबानी दोस्तों।